अस्सलाम वालेकुम वरहमतुल्लाहि वबरकातुहू। दोस्तों आउं अली हसन अब्बासी। किताब आहे हू ॾोथी हू ॾींहं। लेखक सैयद असामुद्दीन राशिदी। किस्त 15। हक़ीक़त उहा आहे त नई तमदुन, नई तहज़ीब ऐं नए दौर जंहिंखे असां तमामु तरक़ी याफ़्ता पिया सम्झूं, सिंध जी सॼी काइनात खे तहो बाला करे छॾियो। उहा उथी वेठी वई, उहा रहणी करणी वई, उहे रस्मूं ऐं रिवाज विया, उहे किरदार ऐं उहे इख़लाक़ी इक़दार विया, ऐं सॼीअ सिंध जा हुनर बि विया ऐं उहे हुनर वारा बि विया। यानी न फ़न रहियो न फ़नकार ई रहिया। मर्दनि जी दुनिया बदिली त औरतुनि जी बि रुत फिरी वई। मां पाण पंहिंजे हिननि गुनाहगार अखियुनि सां मायुनि खे कनावेज़नि ऐं गरबियुनि ऐं सूसियुनि जूं सुथणा हेठि ते ॾिठियूं। भर्त भरियल गज बुत ते ऐं मथे ते सनी मलमल ऐं बूंद या ॾोरीअ जा कंडीअ भरियल किनारनि सां रवा ॾिठा, ऐं पेरनि मंझि टिगुलियूं जुतियूं पियल ॾिठमि, तरे में सीम लॻियल ऐं गुलनि मथां सचा या हस्ब हैसियत कूड़ा मोती जड़ियल। नए फैशन सभ खां पहिरीं सुथणनि लाइ छीटां पेश कयूं। कनावेज़नि, गरबियुनि ऐं सूसियुनि जो मान वियो। उन्हनि सां गॾु आतण बि विया, ऐं जेके आतणनि में वेही ओरींदियूं हुयूं उहे ॿोल ॿुधंदियूं हुयूं ऐं कौल करार कंदियूं हुयूं, से ॻाल्हियूं बि वयूं। ऐं जॾहिं उहे रुख़्सत थियूं त चंदन जे चरखे बि चुरण खां नाबरी वारी। उन्हनि आइटनि जॾहिं कतणु छॾियो त कोरियुनि बि पंहिंजा तीर ऐं तुकला बंदि कया। जॾहिं उहो सभु कुझु दरहम बरहम थी वियो, तॾहिं न फ़क़ति पहिरें पोशाक में फेरो आयो, बल्कि सिंधी अदब खे पिणु वॾो नुक़सानु पहुतो। उन्हनि ई आतण वारनि सिंधी अदब खे सहसी माणिक ऐं मोती ॾिना। चरखनि जे सुर ऐं साज़ असांजे शहरो सुखन खे केतिरनि नवनि ख़्यालनि जा ॾेब ऐं ॾाजा ॾिना। उन ई आतण ते ऐं उन्हनि चरखनि खे चोरींदे त लीला खे चनेसर जो चित लॻो। खेसि उते ई सहापो मिलियो ऐं उतां ई त संदसि इश्क जी आखाणी निसरी ऐं उसरी हली। अज़ीं क़िस्म जूं कोरियुनि कतणु छॾियो त संदन सियाणप ऐं ॾाहप मुतलिक़ जेके हज़ारे लतीफ़ा ठहिया, ऐं जन जे करे सिंधीअ में ज़राफ़त ऐं तंज़ जो अदब पैदा थियो, उन्हनि जो न फ़क़ति ठहण ऐं वधणु वियो, बल्कि असांजे लोक गुण मां लतीफ़नि ऐं मज़ेदार टोटकनि जी समूरी ओसर ई बंदि थी वई। सभ खां पहिरियों विलायत खां आगाह आया। आगाह उन्हनि ज़नाननि चोलनि जे लटनि खे चइबो हो, जन जा अॻु मशीन ते भरियल हूंदा हुआ, जंहिं करे न छड़ो गज विया, बल्कि भर्थ जे फ़न में बि ज़वाल अची वियो। ऐं जॾहिं चिकनू सफ़ेद लटो थींदो हो, जंहिंजो सॼो तरो मशीन जे भर्थ सां भरियल हूंदो हो, शायदि अञा बि उहो बाज़ार में हुजे। घोड़नि खणी घुमाया, तॾहिं रवनि ऐं चोलनि जो भर्थ बि बंदि थियो। कुंडनि जा मुंहं रखे रखे माठा थी विया, ऐं छुर ऐं पुर काठ जे टुकड़नि खे गुल ॿूटा उकरिया वेंदा हुआ, ऐं किलिक जी कारीअ मसुन मां ॿोड़े उन्हनि सां लटनि खे छुरींदा हुआ, ऐं पोइ उन्हनि ते कंडीअ या सुईअ सां भर्थ भरिबो हो। उन्हनि लभनि खे छुर ऐं पूर सॾींदा हुआ। छुर ऐं पूर पिणु अलाए केॾांहुं जो काॾे विया। उहो त ख़ैर नुक़सानु थियो ई, पर ख़ुदि रओ बि मथे तां लही अची ॻिचीअ में पियो। अॻु कंहिं औरत जो लटो लहंदो हो त गोया संदसि सॼो नंग ऐं नामूस वियो, संदसि साख पत वई, ऐं संदसि इज़त आबरू ख़तमु थी। औरतूं कंहिं ज़ाइफ़ा जी चाल चलत खे पसंदि न कंदियूं हुयूं त उनखे लटे लथल सॾींदियूं हुयूं। अशद आंगुर नक ते रखी हिक ॿिए खे चवंदियूं हुयूं, हई हई अड़ीअ धी, हीअ पहाज त लटे लथल का लांघड़ लाह थी ॾिसिजे, न जीजल न, हिन जे वेझो केरु वेंदो, हथु लाए त हथु कारो, पेर लाए त पेर कारो, तोबा कर तोबा। पोइ उहा ज़ाइफ़ा ॼण हमेशह लाइ ज़नाने समाज मां ख़ारिज थी वई। हर का शरीफ़ ज़ाल पई उन खां मोड़ो ऐं मोशो कंदी। जंहिं ज़ाल खे लोक लॼा कान हूंदी हुई ऐं शहर जे चओ पचओ जी परवाह न हूंदी हुई, उन लाइ चवंदियूं हुयूं, माई हीअ त बेपिती आहे, लॼ ऐं हया ई अखियुनि में कोन अथसि। लटो गोया औरत जी इफ़त इज़त ऐं सतुर जी निशानी हो, तंहिं करे उनजो एॾो मान ऐं मर्तबो हो जो रहे जो पलव पियो ऐं लटे जी मेड़ आई त घराणनि जा इख़्तिलाफ़, बाहिमी दुश्मनियूं ऐं सालनि जा कहत लहज़े में लही वेंदा।
खून थींदा त ॾोही सादात ऐं न्याणियूं मेड़ करे दर पेही वेंदा हुआ त नींगरियूं पलव ऐं पांद ॻिचीअ में विझी चवंदियूं हुयूं अदा हीअ मेड़ अथी। रहिजे हिकु पलव खे ॻिचीअ में विझी ॿिन्ही हथनि सां झले पोइ मथे बयानु कयल लफ़्ज़ अदा कबा हुआ, उनखे चइबो हो पलव ऐं पांद। असांखे ॾोह बख़्श न छड़ो ॾोह माफ़ थींदा, दिलनि मां कदूरत निकिरंदी ऐं मिठियूं माइटियूं ॻंढिजी वेंदियूं। बल्कि जॾहिं न्याणियूं पुठ ते वरंदियूं त संदनि मथनि ते रवा पोतियूं विझी पोइ खेनि वापसि कंदा हुआ। गोया मुराद उहा हुई त शल न्याणियुनि जो सिर सदाईं सलामत रहे। उन ई लटे जा पांद ॻिची अगल पाए मायूं पंहिंजा पुनल परचाईंदियूं हुयूं। जहिड़ीअ तरह कंहिं शाइर चयो आहे, अथम उमीदूं अञा अञा मां त पांद पाईंदसि पुनल परचाईंदसि अथम उमीदूं अञा अञा। अलगज़ सपाटा ऐं सेंडल जॾहिं आया त टिगुलीअ जाए छॾी। मोचिन बि वीचारनि हथ मां खणी आर ऐं धाॻो रखियो। लिपस्टिक लॻी त सुर्खीअ रंग छॾियो ऐं मुसाग जो मान पिणु वियो। बहरहाल रॿनि ते लाली ज़रूरु रही, लेकिन मुसाग लॻल चपनि में जेको मेठाज हो उन जी शीरनी लिपस्टिक में किथे। मुसाग त चपनि खां वठी महारनि ताईं रंग रखी बीहंदो हो ऐं लिपस्टिक छड़ो चपनि खे चिटे बीहे थी, जंहिं करे मुश्कण जे महिल महारनि जो मुख़्तलिफ़ रंग चपनि खां जुदा थी ॾाढो बदज़ेबो पियो लॻे। अखियुनि मां हिजाब मोकिलायो त सुरमे ऐं कजल जी रेख बि रुख़सत थी। सुरमूं नेणनि मां निकिरी वञी नचणीअ सां नोचियल भिरूअ ते निचकिणे सां नोचियल भिरवनि ते पहुतो। अहिड़ीअ तरह आहो चशम बि विया त आबरू बि चट थिया। न चशमनि जा चाला ऐं पिंबड़नि जा तीर रहिया, न अबुरनि जूं ई कमाना क़ाइमु रहियूं। गोया रिवायती माशूक़ जी समूरी असला खाने में डिसमेंट जो दौरु अची वियो। पेरनि ऐं हथनि जे नहनि ते अमेरिका मां आयल रंग ग़ालिब पइजी वियो। मेहंदीअ में अगरचे रंग अञा बि उहो ई आहे, जंहिं लाइ सिंधी शहरनि में माइनि चयो आहे, हथ अदल जा मेहंदीअ रतड़ाओ गाने जोड़ बनायो मुंहिंजो अदल आयो। पर वाह पोइ जॾहिं वियो त रंग रखण मां छा वरंदो। ख़ुदि मर्दनि जूं ॾाढ़ियूं ऐं मुछां बि तरी थी वियूं। तंहिं करे हिन सफ़ेद सुहारियुनि ते रंग रखी बीहण वारी सुनत खां बि सुपुकदोश थी वई ऐं नेठि हली हली मेहड़ जे मेहंदीअ जा खेत बि कॾहिं ग़ैराबाद थी विया।